ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। साथ संगत जी जेको ताके बार बार असां चवराईंदा आहियूं विच में प्रभु जो नाम भाई केॾी महिल चओ हरे राम हरे कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। असांखे ख़बर नाहे पर हे जेको हिकु बार बि असां नाम चऊं था न साध संगत सां मिली करे इन जो लाभ अनंत आहे। कई माण्हू अॼुकल्ह भक्ति जो प्रचार बि ईअं था कनि कि प्रचार ॿुधी करे ई माण्हू खे भउ थींदो आहे छोकी अहिड़ी कठिन भक्ति ॿुधाईंदा आहिनि। पर अगर कथा में वेठा आहियूं साध संगत सां वेठा आहियूं ऐं हिकु बार बि प्रेम सां चऊं था न हरे कृष्ण हरे राम सभिनीनि खां सरल साधन आहे प्रभु जो नाम प्रभु जी भक्ति सभिनीनि खां सरल। ॾिसो व्यापार करण बि ॾाढो कठिन कमु आहे हुनमें ॾाढो दिमाग़ लॻंदो आहे ऐं असां जहिड़ा माण्हू त कॾहिं व्यापार करे ई न सघंदा। चओ जय श्री कृष्ण। जेके व्यापार कनि था उन्हनि खे त शाबस आहे छोकी हुनमें ॾाढो दिमाग़ लॻंदो आहे छो त ॾाढो कठिन थी वियो न। पर भक्ति अहिड़ो व्यापार आहे जेको सभिनीनि खां सरल साधन आहे। न हिन में कोई टैक्स तव्हांखे भरणी पवंदी न वसूली करण काॾे वञणो पवंदो आनंद भैया वांगुरु। चओ जय श्री कृष्ण। बस जेको आहे प्रॉफिट ई प्रॉफिट आहे वेही करे बस साध संगत सां नाम जपूं चओ हरे राम त तॾहिं त तव्हां खां नाम जपाईंदा आहियूं कि भाई अगर असां ई भक्ति जी कदर न कंदासीं क़ीमत न सम्झंदासीं त ॿियो केरु सम्झंदो। महात्मा राजेश रामाणी चवंदा आहिनि भाई असांजो भगवान सां ॾाढो पुराणो नातो आहे ॾाढो पुराणो नातो आहे। कीअं नातो आहे ख़बर अथव कोई माण्हू पाण में मिलंदा आहिनि त पहिरियों हथ जोड़े छा चवंदा आहिनि हा भाई राम राम जय श्री कृष्ण चवंदा आहियूं कि न। कोई बि मिलंदो आहे नयो माण्हू कोई संत महात्मा मिलंदा आहिनि त हथ जोड़े राम राम कंदा आहियूं। संतनि खे ख़ुशी थींदी आहे तॾहिं बि चवंदा आहिनि राम राम। अगर दुख बि थींदो आहे त हरे राम राम। चओ जय श्री कृष्ण। हर ॻाल्हि में भगवान सां असां जुड़ियल आहियूं भक्ति सां जुड़ियल आहियूं। कोई न कोई नातो त ज़रूर आहे भगवान सां तॾहिं हिन जन्म में भक्ति मिली आहे। बस हर ॻाल्हि में असांखे भक्ति ॻोल्हणी आहे प्रभु जी कृपा ॻोल्हणी आहे हर शइ में भगवान खे ॾिसणो आहे। भगवान श्री कृष्ण गीता में चयो आहे न वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ। उ महात्मा ॾाढा दुर्लभ आहिनि जेके हर हिकु कण कण में भगवान खे ॾिसनि हर जगह भगवान खे निहारनि। वासुदेव सर्वम सभिनीनि में भगवान आहे। चओ हरे राम। ऐं विश्वास रखो साध संगत जी मां कोई मन जी ॻाल्हियूं तव्हांखे न ॿुधाईंदुमि मुंहिंजी ताक़त बि न आहे कि मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हियूं कुझु रखे सघां। जेको संतनि मां ॿुधंदा आहियूं उहो अची तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। तो विश्वास रखो कि प्रभु जो नाम एॾो लाभदायक आहे कि न ठहण वारा कम बि नाम सां ठही वेंदा आहिनि। वॾा वॾा रोग जेके हूंदा आहिनि उहे नाम सां लही वेंदा आहिनि। वॾी वॾी बीमारियूं अरे जेके पाप कर्म असांजा थियल आहिनि न उहे बि अगरि शुद्ध करणा आहिनि त नाम सां थी वेंदा आहिनि।
मूंखे हिकु ॾाढी नंढी घटना यादि थी अचे, केवल 2 मिंट जी घटना, रामायण जी। चओ जय श्री कृष्ण। 2 राक्षस हुया साध संगत जी, नालो हुयो खर दूषण। 2 अलॻि अलॻि, खर ऐं दूषण। हे केर हुया ख़बर अथव? रावण जा कज़न भाउ हुया। छा चवंदा आहिनि, चचा का लड़का, है न, चचेरा। चओ जय श्री कृष्ण। हे रावण जा भाउ हुया। नालो छा हुयुनि? खर ऐं दूषण। अहिड़ा राक्षस छोड़ा हुया कि माण्हुनि खे बि खाई वेंदा, एॾा ख़तरनाक। त हिननि 14,000 राक्षस तैयार कया। घणा? हा, मता सोचो केवल 14 राक्षस हुया, न 100 बि न, 1000। 14,000 राक्षस तैयार कया, पंहिंजी सेना में शामिल कया ऐं लड़ाई करण विया प्रभु राम सां। राम जी वन में हुया, लक्ष्मण जी माता सीता गॾु हुई। त ख़बर अथव प्रभु राम लक्ष्मण जी खे आज्ञा ॾिनी कि तव्हां सीता खे वठी करे था वञो, जल्दी वञो, हे राक्षस अचनि था युद्ध करण जे लाइ। लक्ष्मण जी चवनि था, न प्रभु, हे राक्षस अचनि था, असां तव्हांखे अकेले छॾे कीअं वञूं? चवनि था आज्ञा जो पालन कयो, मां तव्हांखे पूरी ॻाल्हि पोइ सम्झाईंदुमि, तव्हां हितां वञो, सीता खे वठी वञो। हाणे प्रभु जी आज्ञा मञी करे लक्ष्मण जी विया। भगवान श्री राम ॾिठो कि भाई राक्षस बीठा आहिनि, सभु तपियल वेठा आहिनि, भई हाणे युद्ध करणो आहे। चओ जय श्री कृष्ण। भगवान हिकु बाण कढियो, केवल हिकु बाण कढियो, ऐं उहो बाण हुयो मायावी। आसमान में भगवान हलायो ऐं उन बाण जो अहिड़ो चमत्कार थियो। ख़बर अथव भगवान कहिड़ी लीला कई हिते? हो जेके 14,000 राक्षस बीठा हा, जेके चवनि पिया बसि राम सां लड़ाई करणी आहे, राम सां लड़ाई करणी आहे, भगवान अहिड़ी माया छॾी उन्हनि जे मथां, अहिड़ी माया छॾी कि हिक ॿिए में उन्हनि खे राम नज़र अचे। चओ जय श्री कृष्ण। 14,000 हिक ॿिए खे ॾिसनि त उन्हनि खे राम नज़र अचे उन्हनि में। त लड़ाई त राम सां ई करण आया न। ॾिठो अरे राम बगल में बीठो आहे, हिक ॿिए खे मारण लॻा। धीरे 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 कंदे सभ जा सभु ख़तम थी विया। ऐं उन्हनि जा सरदार जेके हुया खर दूषण, उहो वाइड़ा थी विया कि निभागा कनि छा था, पाण में ई विड़ी मरी वेंदा। अरे राम खे मारणो आहे, पाण में छो था विड़नि? उनखे कहिड़ी ख़बर कि सभिनीनि जे घट में केर थो नज़र अचे? राम। तो हिक ॿिए खे मारनि था पिया। चओ जय श्री कृष्ण। धीरे धीरे सभु ख़तम थी विया ऐं राम जी उन्हनि जो बि उद्धार कयो, खर दूषण जो। चओ जय श्री कृष्ण। हाणे इन नंढे प्रसंग सां साध संगत जी कहिड़ो संकेत थो मिले? अगर जीवन रूपी राक्षस यानी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार तव्हां ते प्रहार करण अचनि, बस सभिनीनि में अगर राम ॾिसो, सभिनीनि में उहो ई जोत ॾिसो, प्रभु परमात्मा खे ॾिसो, त उहो बि जल रख थी वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। क्रोध तव्हांखे पकड़ंदो न, काम कॾहिं तव्हांजे अंदर न ईंदो। निंदा कंदा आहियूं तॾहिं त इहे सभु बीमारियूं ईंदियूं आहिनि। सभिनीनि में अगर राम ॾिसूं त राम जी निंदा थोड़ी कंदासीं, प्रभु जी निंदा थोड़ी कंदासीं। चओ जय श्री कृष्ण। सभे घट राम बोले, गुरबाणी भी चए थी, श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। पर अहिड़ा महात्मा दुर्लभ आहिनि जेके हर कण कण में भगवान खे ॾिसनि, प्रभु परमात्मा खे ॾिसनि। चओ हरे राम हरे कृष्ण। महान संत थिया आहिनि भगवान जा परम भक्त नामदेव जी महाराज। सभिनीनि खे कथा ॿुधियल आहे, उन्हनि जी अहिड़ी प्यारी कथा। ऐं असांजा बाबा जन त कई बार ही कथा ॿुधाईंदा नामदेव महाराज जन जी। नामदेव महाराज हिकु बार शहर खां थोड़ो ॿाहिरि हिकु खंडर में वेठा, खाली खंडर हुयो टुटल फुटियल, उन में वञी वेठा ऐं उते बि वेठा त प्रभुअ जे नाम जो कीर्तन पिया कनि। राम कृष्ण हरि विठल विठल, राम कृष्ण हरि विठल, राम कृष्ण हरि विठल विठल, राम कृष्ण हरि विठल। ओ राम कृष्ण हरि विठल विठल, राम कृष्ण हरि विठल, राम कृष्ण हरि विठल विठल, राम कृष्ण हरि विठल। ओ राम कृष्ण हरि विठल विठल, राम कृष्ण हरि विठल, राम कृष्ण हरि विठल विठल,
गायो राम भाई। कृष्ण हरि विठ्ठल। ओ गिरधर नागर कहती मीरा, सूर को श्यामल भाया, सूर को श्यामल भाया। गिरधर नागर कहती मीरा, सूर को श्यामल भाया, सूर को श्यामल भाया। ओ तुकाराम और नामदेव ने विठ्ठल विठ्ठल गाया, आह विठ्ठल विठ्ठल गाया। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, नंदलाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। कीर्तन पिया कनि नामदेव महाराज त गांव मां हिकु नौजवान उतां गुजरियो। हुन ॾिठई भाई इन खंडर मां आवाज़ थी अचे, बि हरि नाम जी, प्रभु जे नाम जे कीर्तन जे अंदरि हली आयो। ॾिठई त अरे संत वेठा आहिनि, नामदेव महाराज प्रणाम कयईं। चई बाबा तव्हां हिते छा था कयो? चई भाई बसि हितां वञा पियो, समय मिलियो, मां सोचियो कीर्तन करे वठूं। चई वाह वाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे प्रभु, पर ॿुधो न। हा ॿुधाए भाई। हिनमहिल त तव्हां हिते वेठा आहियो, ठीकु आहे, कीर्तन करे वठो जेतिरो कीर्तन करणो, त राति हिते न रहिजो। चओ जय श्री कृष्ण। बाबा जी रात को यहां मत रुकना। अरे भाई छो? अरे तव्हांखे ख़बर न आहे, इन खंडर में प्रेत रहंदो आहे। केरु रहंदो आहे भाई? हा भूत। चओ जय श्री कृष्ण। हिते प्रेत रहंदो अथव, तव्हां हिते न रहिजो, हिते ठीकु न थींदो भाई, तव्हां हली वञिजो। हाणे असां जहिड़ो कोई माण्हू हुजे हा त उहो उते भक्तीअ जो बि अभिमान करे विया। अच्छा प्रेत व्रेत थींदो न आहे, पहिरियों त बहस करे हा, पोइ बहस ख़तमु थिए हा, पोइ चई अच्छा असां भक्ति कंदा आहियूं, असांखे प्रेत छा कंदो? चओ जय श्री कृष्ण। पर नामदेव महाराज हथ जोड़े चवंदा अरे भैया चिंता न कर तूं, जॾहिं प्रेत रहंदो आहे त असां रही छा कंदासीं, मां हली वेंदुमि चुपचाप, पंहिंजो कीर्तन करे पक हली वेंदुमि। चई ठीकु आहे। उहो नौजवान हली वियो, हाणे वापसि कीर्तन में लॻी आहे। कुछ समय गुजरियो, संध्या थी, वरी कुछ समय गुजरियो, रात थी वई। चओ जय श्री कृष्ण। कीर्तन में अहिड़ो, हाणे जेके प्रीत जुड़ी वञे उनखे प्रेत जो ध्यानु थोड़ी हूंदो। हाँ उन्हनि जी त प्रीत जुड़ी वई आहे प्रभु सां, उहो प्रेत काथे ध्यानु ॾींदा कि भाई भूत आहे कि न आहे। चओ जय श्री कृष्ण। अच्छा साध संगत जी, कई माण्हुनि मूंखां बि इहो सवाल कयो आहे, अॼु मां तव्हां खां सवाल थो कयां, छा भूत थींदा आहिनि? हा भूत प्रेत इहे सभु थींदा आहिनि भाई? हा या न चओ न। कई हा था चवनि, कई न था चवनि, कीअं सम्झूं असां, हा की न? कई माण्हू मूंखां पुछंदा आहिनि भाई तव्हां विश्वास रखंदा आहियो? अरे भाई भूतनि में कोई विश्वास रखण जी शइ आहे? चओ जय श्री कृष्ण। विश्वास भगवान में रखो, सतगुरनि में रखो न। इहो सवाल ज़रूर ईंदो आहे प्रेत थींदा आहिनि कि न थींदा आहिनि। पोइ उन्हनि खे हनुमान चालीसा पढ़ायो, ॿुधायो कि तुलसीदास जी महाराज चयो आहे भूत पिसाज निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। थींदा हूंदा तॾहिं त साम्हूं न ईंदा न। चओ जय श्री कृष्ण। त जवाबु उन्हनि जे लाइ इहो ई आहे कि भूत पिसाज थींदा हूंदा, थींदा आहिनि, पर उन्हनि जे लाइ जेके भगवान जी भक्तीअ सां दूर आहिनि। चओ जय श्री कृष्ण। उन्हनि जे लाइ न थींदा आहिनि भाई जेके निरंतर भगवान जी भक्ति कनि, कण कण में भगवान खे ॾिसनि। नामदेव महाराज वेठा हुया, उन्हनि खे ध्यानु ई न कि प्रेत जे लाइ छा चयो आहे, नाम में मगन आहिनि। हाणे सोचूं भाई कीर्तन थी वियो ॾाढी देरि, हाणे थोरी देरि आराम कयूं। उते खंडर में सुम्ही पिया, जेॾीमहिल विश्राम पिया कनि, प्रभु खे प्रणाम कयूं न जेॾीमहिल, पोइ यादि आई अरे उहो गांव वारो छा चई हो, हिते केरु रहंदो आहे? प्रेत। हिनमहिल ताणी ध्यानु न हुयो, ध्यानु अची वियो कि अरे हो त प्रेत लाइ चई हो भाई हिते प्रेत रहंदो आहे। जीअं ई चयूं हथ जोड़े बीठा, प्रेत अची साम्हूं बीठो। चओ जय श्री कृष्ण। जेसि ताणी उन्हनि यादि न कयो तेसि ताणी प्रेत बि साम्हूं न आयो। जीअं यादि कयूं त प्रेत साम्हूं हली आयो।
हाणे असां जहिड़ो माण्हू त राति जो कोई रस्सी ॾिसंदो आहे त हुनखे नांग सम्झी ॾकी वेंदो आहे, हा न, की नांग आहे, साम्हूं असलीअ जो भूत अची वञे त चओ जय श्री कृष्ण। वॾी माताउनि जो त हाउ ई निकिरी ईंदो, है न। चओ जय श्री कृष्ण। हाणे प्रेत साम्हूं बीठो आहे, नामदेव महाराज हथ था जोड़नि, छा था चवनि, अरे वाह, उन्हनि खे पूरो विश्वास भगवान जी वाणीअ में वासुदेव सर्वम, सभिनीनि में भगवान आहे। चवनि था अरे वाह, कॾहिं तव्हांखे बंसी वॼाईंदे ॾिठो आहे यदुनाथ रूप में, कॾहिं धनुष खणंदा आहियो रघुनाथ रूप में, हाणे कॾहिं कमर ते हथ रखंदा आहियो पंडरीनाथ रूप में। वाह प्रभु, अॼु त तव्हां लंबकनाथ ठही आया आहियो, तव्हां त लंबा लंबा ठही आहियो, बढ़िया तव्हांजा लंबा लंबा हथ आहिनि। क्या फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन में वञो था या काॾे? जोरदार ठही आया आहियो, गेटअप नयो वरितो अथव। वीचारो प्रेत वाइड़ो थियो कि मां ईंदो आहियां सभिनीनि खे ॾकाइण जे लाइ, हे त मूंखे थो ॾकाए। चओ जय श्री कृष्ण। अरे मैं भूत हूं, अरे ख़बर आहे, ये लीला तव्हां ॿियनि सां कजो, मूंखे तव्हांजी सच्चाई जो ख़बर आहे, कोई प्रेत व्रेत न थींदो आहे, केवल तव्हां ई आहियो प्रभु जंहिंमें आहियो, सभिनीनि में तव्हांजो वास आहे। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ी निष्ठा, अहिड़ो प्रेम कि ओॾी महिल ई प्रेत गायब थी वियो, हुते भगवान प्रकट थी विया। चओ हरे राम। प्रेत गायब थी वियो ऐं भगवान प्रेत खे हटाए करे पाण उते अवतार वरितो, उते भगवान हाज़िर थिया ऐं भक्त खे दर्शन ॾिनो। चओ जय श्री कृष्ण। छा असांजी अहिड़ी प्रीत आहे? श्री कृष्ण गोविंद। गीता जो अगरि कोई हे जेको तव्हांखे श्लोक ॿुधायोसीं न, इहो केवल अधु श्लोक अथव, इहो अधु बि अगरि कोई सम्झी गहराईअ सां पढ़े ऐं ज्ञान वठे, पंहिंजे अंदरि धारण करे त बेड़ो पार आहे। केवल अधु श्लोक, ऐं उहो ई सभिनीनि भक्तनि कयो आहे, नामदेव महाराज कयो, त ॾिसो भगवान जी प्राप्ति थी वई। चओ हरे राम। ऐं उहा कथा त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, जो उन्हनि जी कुटिया में आग लॻी वेंदी आहे, हा न। नामदेव महाराज जी कुटिया में हिकु बार आग लॻी वेंदी आहे, ॾाढी भयंकर आग, ॾाढी ख़तरनाक आग। त पोइ माण्हू, हो त पंहिंजे घर में हुया न, काॾे विया हुया नगर में, त माण्हू आया, आग विसाइण लॻा, जेको सामान बचियल हो कढण लॻा। शुखुर हुयो कलयुग जा माण्हू न हुया, न त हो त पहिरियों आग ॾिसंदा त कढी वठंदा पंहिंजी मोबाइल, शूटिंग कंदा, भई आग लॻी वई आहे। चओ जय श्री कृष्ण। कई बार ईअं थींदो आहे, कोई घटना थी वेंदी आहे, माण्हू हुन में बचाईंदा न आहिनि, माण्हुनि खे पहिरियों शूटिंग कंदा आहिनि, भई हीअ घटना थी वई आहे। शुक्र हुन ज़माने में मोबाइल न हुई, त नामदेव महाराज जो काफ़ी सामान बची वियो, पर झोपड़ी जली वई, आग लॻल पई आहे। नामदेव महाराज आया, माण्हुनि ॿुधायो तव्हांजे हिन झोपड़ीअ में आग लॻी वई आहे, हे सामान असां कढी वरितो आहे। नामदेव महाराज आया ऐं ख़बर अथव छा कयूं? ॾिठऊं, हलो कंहिं बार उन्हनि कई बार कुते में बि भगवान खे प्रकट कयो, प्रेत में बि भगवान खे प्रकट कयो। हाणे आग लॻी आहे, माण्हू दुख करे ख़ुशियूं था मनाइनि, चवनि था वाह प्रभु, हे बि त तुंहिंजो रूप आहे। चओ जय श्री कृष्ण। हे बि त प्रभु तूं ई आहे, करण वारो तूं ई आहे, सभु तुंहिंजी लीला आहे। हाणे छा कयूं? जेको सामान बचो उहो बि स्वाहा था कनि, चवंदा हा प्रभु हे बि तूं भोग लॻाए, हे बि खणी वठ, हे छो बचायो त हिनखे बि जलाए छॾ। माण्हू चवण लॻा भाई, त सोचियोसीं संत महात्मा थोड़ा वीचारा दिल्ली जा पूरा पक्का हूंदा आहिनि, पर दिमाग़ जा घटि हूंदा आहिनि, हे त पूरो वयल आहे भाई, हे त सम्झे नथो, एॾी महिनत करे असां हे कढी वरितो आहे सामान, वरी हिननि खे विझंदो थो वञे बार बार। अरे ग़लती कईसीं असां बचाए करे, हिन खां सुठो त मामा वांगुरु लाइव कयूं आग जो। चओ जय श्री कृष्ण। तंहिंखां त लाइव ई ॾेखारियो आहे भाई माण्हुनि खे कि हिन नामदेव जी कुटिया में आग लॻल आहे, अजाई बचायोसीं। सभु माण्हू हली अचूं, मदद न कजोसीं हिन जी। हाणे राति भर पियो हुजे, ॾिसूं था जंगल में हिन जो भगवान की रक्षा थो करे। हली विया सभु। नामदेव महाराज बि मस्तु पंहिंजी हुन प्रभुअ जी रजा में राजी आहिनि, सुम्ही पिया धरतीअ ते, हुननि खे कोई चिंता न, पर भगवान खे चिंता। माता रुक्मणी खे भगवान चवनि था हलो भाई, काॾे प्रभु? नामदेव जी कुटिया ठाहिणी आहे। अच्छा असां बि हलूं प्रभु, इहो सौभाग्य असांखे बि मिले, सेवा जो कमु। हलो तव्हां बि हलो। गरुड़ जी ते विराजमान थी करे भगवान आया
ऐं जाते सुम्ही पिया हुया न नामदेव महाराज, उते ई कुटिया ठातो। केॾो बढ़िया। रात जो सुम्हिया त खुलो आसमान हुयो, सुबुह जो उथिया त कुटिया में उथिया। चओ जय श्री कृष्ण। सुबुह जो उथिया त कुटिया में माता रुक्मणी उन्हनि खे रात जो शाल ओढ़ी कि आराम करे प्रभु जो भक्त। हाणे माण्हू हुया जेके तमाशो ॾिसण वारा कि ॾिसूं त साईं रात जो आग लॻी आहे, सुबुह जो कहिड़ो हाल आहे नामदेव जो। जेॾी महिल माण्हू आया त ॾिसी हैरान थिया, चवण लॻा वाह 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 भाई वाह, छा त कुटिया आहे। अरे कहिड़ो कारीगर हो भाई, रात भर में कुटिया ठाहे हली वियो, वो बि एॾी जबरदस्त। नामदेव महाराज उथिया, मुस्कुराइण लॻा, चयूं असांजे परिचित वारो हुयो, परिचित हुयो कोई, उहो ठाहे वियो। अरे वाह, छा त तुंहिंजो परिचित वारो भाई, इहो मकान ठाहे वियो आहे, इहो तुंहिंजी कुटिया ठाहे वियो आहे, असांजे लाइ बि सॾु करे, असां बि थोरो कमु कराए वठूं। कोई माण्हू चया मुंहिंजे घर बि मोकिलजांसि भाई। कई माण्हू इकट्ठा थिया। नामदेव महाराज चवनि था ज़रूर ज़रूर तव्हांजे बि घर ईंदा, पक ईंदा, जेको कमु कराइणो अथनि कराए वठिजोनि, पर ॿुधो पहिरियों पंहिंजे घर में आग लॻायो, पंहिंजे घर में आग लॻायो, तॾहिं उहो ईंदो भाई कारीगर, तॾहिं तव्हांजी कुटिया ठाहे वेंदो। माण्हू चवण लॻा अरे बाप रे, छॾेसि भैया, मना करेसि, कॉन्ट्रेक्ट न ॾिजांसि हुनखे, असांखे न जलाइणो आहे पंहिंजी कुटिया वटिया कुझु बि घर, असांजो सही सलामत ठीकु आहे, न ठहाराइणो आहे। नामदेव महाराज बीहारियो, चयो भाई ॿुधो ॿुधो, कहिड़ो घर जलाइणो आहे, हे जेको मेरी मैं अहंकार कंदा आहियो इहो जलाइणो आहे, इहो जलाईंदव तॾहिं उहो बाके विहारी तव्हांखे दर्शन ॾियण तव्हांजे घर ईंदो। चओ हरे राम हरे कृष्ण। अहंकार जाते निकितो त प्रभु साम्हूं ई आहिनि। अहंकार जे वश असां लाइ छा छा करे छॾींदा आहियूं। कॾहिं केॾी महिल कंहिंजी निंदा करे छॾींदा आहियूं, केॾी महिल किथे क्रोध करे छॾींदा आहियूं, कंहिंसां घटि वधि ॻाल्हाए छॾींदा आहियूं। चओ जय श्री कृष्ण। यादि रखिजो भाई, जेॾी महिल असां कंहिंजी निंदा कंदा आहियूं न, जेॾी महिल असां कंहिंजी निंदा कंदा आहियूं, यादि रखिजो ओॾी महिल असां पंहिंजो सम्मान गवाईंदा आहियूं। हितां मुख मां निंदा थी निकिरे, उहो सम्झो असांजी धीरे धीरे सम्मानता जेकी आहे, माण्हू आओ आदर कनि था, असांखे जेको सुठो सम्झनि था धीरे धीरे उहो ख़राबु सम्झंदा, पंहिंजो सम्मान खोईंदा आहियूं कंहिंजी निंदा करे। चओ हरे राम। त निंदा भले किसी की ना है, निंदा कॾहिं बि न कयूं, अहंकार सां बचूं त प्रभु परमात्मा साम्हूं ई आहिनि, काॾे दूर न आहिनि भाई। चओ जय श्री कृष्ण। त नामदेव महाराज जीवन भर भक्ति कई। अॼु तव्हां उन्हनि जो चरित्र थोरो सो श्रवण कयो आहे, ईअं त कथा उन्हनि जी अनंत आहिनि, भॻवान सां उन्हनि कई बार लीला कई आहे, भॻवान उन्हनि सां लीला कई आहे, दर्शन ॾिना आहिनि, पर एतिरो ई सम्झूं कि भॻवान उन्हनि खे दर्शन ॾिनो आहे त केवल भक्तीअ जे लाइ। उन्हनि कीर्तन कयो तॾहिं उन्हनि खे भॻवान जा दर्शन मिलिया, प्रभु जी प्राप्ति थी। चओ हरे राम।